पंजाब में सियासी बहरान खत्म न थियो। गवर्नर उमर सरफराज चीमा उस्मान बुज़दार जी इस्तीफ़ा रद्द करे छड़ी। पंजाब के गवर्नर उमर सरफराज चीमा वडे वज़ीर उस्मान बुज़दार जी इस्तीफ़ा रद्द कंदे स्पीकर पंजाब असेंबली के ख़त लिखी आगाह करे छड़ियो आहे। ख़त में चयो वियो आहे त इस्तीफ़ा आइन जे आर्टिकल 130 जे शिक 8 जे शर्तन ते पूरो न हुई। सरदार उस्मान बुज़दार इस्तीफ़ा वज़ीर आज़म ॾांहुं होमाणी जेका आइनी तौर गलत आहे। मुबैना इस्तीफ़ा टाइप करे वज़ीर आज़म खे लिखियो वियो ऐं उन जे ऑफिस में जमा करायो वियो। पाकिस्तान जे आइन मूजिब हिन राब्ते खे इस्तीफ़ा जो ख़त नथो समझी सघिजे। ख़त में लिखियो वियो आहे त आइन मूजिब वडे वज़ीर जी इस्तीफ़ा सही हुजण लाइ वडे वज़ीर जी इस्तीफ़ा हथ सां लिखण लाज़मी आहे। ख़त में इहो पिणु चयो वियो आहे त बदकिस्मती सां इन वक़्त जे गवर्नर पंजाब चौधरी मोहम्मद सरवर आइन जी आर्टिकल 130(8) जे ज़रूरत खे नज़र में न रखियो। वडे वज़ीर उस्मान बुज़दार जे इस्तीफ़ा रद्द थियण बाद पंजाब काबीना खे बि बहाल कयो वियो आहे।